आर्मी पब्लिक स्कूल जे शहीदनि खे, आर्मी पब्लिक स्कूल जे शहीदनि खे। डिग्री भरसा साहानिया APS जे शहीदनि खे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सुफनशाह जे शागिर्दनि ऐं उस्तादनि भेटा पेश कई। वाहन ते कारी पटियूं ॿधे शहीदनि खे सलाम पेश कयो वियो। डिग्री भरसा ॻोठ सुफनशाह में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सुफनशाह में आर्मी पब्लिक स्कूल पेशावर वाक़ई जे शहीद थींदड़ मासूम जानियुनि खे सलाम पेश करण लाइ स्कूल जे उस्ताद हेड मास्टर मोहम्मद रफ़ीक आराई, मंजूर अली चेलियो, सैयद अली शाह, अब्दुल सत्तार चेलियो, नदीम अहमद आराई ऐं ॿिया उस्ताद ऐं शागिर्द वाहन ते कारियूं पटियूं ऐं हथनि में प्ले कार्ड खणी तक़रीब में शरीक थिया। इन मौक़े ते उस्तादनि ऐं शागिर्दनि लफ़्ज़नि ज़रिए शहीदनि खे भेटा पेश कंदे चयो त बुज़दिल दहशतगर्द जेको मुल्क दुश्मन, आवाम दुश्मन ऐं इल्म दुश्मन हुअण जो सबूत ॾींदे मासूम गुलनि जहिड़नि जारियुनि सां रत जी रांदि खेॾी अॼोको ॾींहुं तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। अॼु असां दहशतगर्दी ख़िलाफ़ गॾु थिया APS जे शहीदनि खे अॼु बि समूरो मुल्क सुर्ख़ सलाम पेश करे रहियो आहे। अॼु इल्म जी ऐं वतन सां वफ़ा जी फतह जो ॾींहुं आहे। दहशतगर्दनि ऐं दहशतगर्दी जी नाकामी जो ॾींहुं आहे। असांजो समूरियूं हमदर्दियूं आर्मी पब्लिक स्कूल जे शहीदनि ऐं इन्हनि जे वारसनि सां आहिनि जिन खे गुलनि जहिड़नि बछड़नि जा लाशा मिलिया। असां दहशतगर्दनि खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त असां अव्हां सां इल्म जी ताक़त सां मुक़ाबिलो कंदासीं। तक़रीब में शरीक उस्ताद ऐं ॿाहिरां दहशतगर्द बि मुर्दाबाद, अमन ज़िंदाबाद जा नारा हणी रहिया हुआ। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।